तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे अॼु ही कहाणी ॿुधाईंदासीं जेका तकरार ड्रामे में पोई किस्त में तव्हां ॾिठो ट्रेलर में बि ॾिठो हूंदो। सिजावल ख़ान जेका हाकिमज़ादी खे ॿ ॾाढ़ा ॾिना आहिनि त ॿ ॾाढ़नि में पंहिंजा गुनाह बख़्शाए वठि जेको आहे मां तोखे 3 ॾींहं हिते घर में क़बर खोटे दफ़नाए छॾींदुसि। ऐं सां मीर ऐं मूसा ऐं नवाब ख़ान जे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड जीअं एपिसोड शुरू थींदो उन में तव्हां ॾिसंदो त पंहिंजी भेण खे हेठि विहारे सिजावल ख़ान पाण खट ते वेठो हूंदो ऐं उनखे चवंदो ओसी ताईं तूं घर में इज़त सां न मोटी आहीं जेसी ताईं मूं हथियार जे ज़ोर ते तोखे वापसि न आंदो आहे, माना इज़त सां तूं वापसि न आईं। हू हिकु लफ़्ज़ बि कोन ॻाल्हाईंदी हाकिमज़ादी पंहिंजे भाउ सां ऐं इनखे चवंदो 2 ॾींहं तो वटि आहिनि, 2 ॾींहं पंहिंजा गुनाह बख़्शाए वठि, 3 ॾींहं ते तोखे हिते ई दफ़नाए क़बर हिते ई खोटे घर जे अंदरि दफ़नाए छॾींदुसि। छा ईअं कंदो सिजावल ख़ान? न दोस्तों, फ़िलहालु इनखे कान मारींदो सिजावल ख़ान, लेकिन इहा वार्निंग हुन पंहिंजे गुस्से में ॾिनी आहे बिल्कुलु। बाक़ी जेको आहे नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त हाणे जीअं मूंसां तो निकिरण जी कोशिशि कंदो ॻोठ ॾांहुं, लेकिन नवाब ख़ान उन्हनि जे लाइ अलॻि प्रोग्राम ठाही वेठो आहे त जीअं अचे ऐं मां इनखे क़ैद करे छॾियां पंहिंजे घर जे अंदरि या किथे, मतिलबु क़ैद खाने में मूसा खे क़ाबू करे छॾियां। पहिरीं पोइ किस्तनि में मां तव्हांखे लगातार ॿुधायां थो सभ खां वधीक कावड़ उनखे मूसा ते आहे त मुंहिंजे ॻोठ जो थी करे दुश्मन मुंहिंजे दर ते वठी आयो कमीनो कंहिं जाइ जो, इन ईअं छो कयो। लेकिन मीर जे दिलि में थोरी घणी हलचल हली रही आहे त ईअं न करे उनजी माउ खे बि मारियो अथईं। मीर जे साम्हूं मीर फ़िलहालु बेगरत थियल आहे। मीर इहो सोचे रहियो आहे त इन खां राज़ कढा नवाब ख़ान खां शामीर ऐं मूसा जी भेण जा। बहरहाल उन में क़ुर्बानी हिकिड़ी मूसा जी माउ जी अची वई। इहे सीन नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण में ईंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी ॿी किस्त में। ख़ुदा हाफ़िज़।